दोस्तों मैं जो होस्ट जो दोस्त शेफ का जवाब जी बिल्कुल इन वक्त सामनाबाद में मौजूद आहियूं। हिकिड़ो कॉमन सेंस जो सुवाल आहे त नक जे अॻियां कनी पुछां छा अचो त हिते जी पब्लिक खां पुछूं हू हुननि सुवाल जो छा था जवाब ॾियनि। कन जे पोयां नक जे पोयां यार इहा त कहिड़ी शइ आहे। हिन जे अॻियां त ॾिसण में अचनि पिया दुकान ॾिसण में अचनि पिया हेॾा के पे होटल ॾिसण में पई अचे इहो ई आहे हिन खां सवाइ ॿी का अहिड़ी शइ आई कोन्हे। इहो त हाणे सोचणो पवंदो ख़बर न आहे असांखे छा आहे। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। अलाए छा आहे भाई उहो ख़बर ई करे सोचणो पवंदो। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। कहिड़ी नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां कन जे पुठियां साईं इहो त मूंखे का बि ख़बर कोन्हे। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। का ख़बर बि कोन्हे ऐं मदद वठी सघां तव्हांखे जो सवाल करे सघे मूंखां पर आई एम वेरी वेरी सॉरी। ही मूं पहिरीं दफ़ा ज़िंदगी में जेको हीउ सुवाल तव्हां मूंखां पुछा कयो कन जे पुठियां या नक जे पुठियां का शइ कोन्हे। नक जे अॻियां कन जे पुठियां मुंहिंजा सवाल आहे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां हा कनी जे पुठियां कन जे पुठियां कनी जे पुठियां हीटणी कोन्हे नक वारी थी सघे थो। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां कन जे पुठियां छा आहे। छा आहे। नक जे अॻियां मुछूं आहिनि कन जे अॻियां चिपड़ी आहिनि वारनि जी। सवाल आहे नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक ऐं कन जे अॻियां यार पाण खे नक जे अॻियां ऐं कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां ऐं कन जे पुठियां यार मूंखे ख़बर न आहे। नक जे अॻियां ऐं कन जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां का शइ कोन्हे कन जे पुठियां कुझु कोन्हे वारनि बि छा आहिनि। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नक जे अॻियां कनी जे पुठियां छा आहे। नूनथ साथियो असांजो सुवाल जेको कयो कॉमन सेंस इहो त नक जे अॻियां ऐं कनी जे पुठियां छा आहे ऐं उते मुख़्तलिफ़ जेका अमनाबाद जी पब्लिक आहे उन्हनि मुख़्तलिफ़ राया ॾिना मुख़्तलिफ़ जवाब ॾिना ऐं हिकिड़े नौजवान सिर्फ़ु ॿुधायो त नूं नथ आहे जी बिल्कुलु इहो जेको सुवाल हुयो नक जे अॻियां ऐं कनी जे पुठियां छा आहे उनजो दुरुस्त जेको जवाबु आहे उहो नूं नथ आहे। वधीक अपडेट लाइ असांजी आज़ाद यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।